नाज़रीन ख़बर शामिल कंदा हलो। सकरन नवाब शाह पुलिस पारां पीपी जे वर्कर कासिम केरियो खे गिरफ़्तार करे गुम करण ख़िलाफ़ केरिया बिरादरी जे माण्हुनि में पीपी वर्करनि जो पीपी अॻवान अब्दुल रशीद केरियो जी अॻवानी में नेशनल प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। नवाब शाह पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे गुम कयल कासिम केरियो खे फौरी तौर आज़ाद कराइण जो मुतालबो कंदे मीडिया आॾो धाईंदे चयो आहे त 15 ॾींहं नवाब शाह पुलिस कासिम केरियो खे खंबे गुम करे छॾियो आहे ऐं हुन मथां कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। असां पीपी जे आला क़यादत खां मुतालबो कयूं था त मामले जो नोटिस वठी कासिम केरियो आज़ाद करायो वञे। लाइक कयो असांजे वीडियो खे। वधीक मालूमात जे लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। बेल आइकन ते क्लिक कयो त जीअं ईंदड़ वीडियोस अव्हां ताईं वक़्त सर पहुची सघनि।